फ्रेंड्स, मैं मुस्कान आहूजा और आपका स्वागत है मेरे चैनल हुनर मुस्कान का पे। जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त सोरहं सूमरनि जी यानी चौमासे जी कहिड़ी कथा आहे जेका चौथ ते बि कबी आहे ऐं हर सूमर ते बि कबी आहे। इन खां पहिरियों वारे वीडियो में मां तव्हांखे ॿुधायो हो त सामग्री कहिड़ी यूज़ करणी आहे यानी चौमासे जे विर्तनि जी सामग्री। ॿिए वीडियो में मां ॿुधायो त उन सामग्री सां पूॼा कीअं कजे। उन में ही माता रुक्मणी देवी संस्थान जी गादी नशीन हीर दीदी रोहिड़ा तव्हांखे ॿुधायो हो त हिन पूॼा जी विधि और इन जी महिमा। त अॼु वारे वीडियो में मां तव्हांखे ॿुधायां थी त इन पूॼा खां पोइ जेका कथा कबी आहे उहा कथा कीअं कजे। अचो त कथा शुरू था कयूं पिया। ओम श्री गणेशाय नमः। श्री मन वांछित व्रत कथा सूमर देवता। भगवान श्री शंकर महादेव जी आरती महात्म ऐं फल समेत। पूजा लाइ सामग्री जल, पंचामृत, चंदन जो तिलक, धूप, अगरबत्तियूं, सॼा चांवर थोड़ा, गुलनि जूं मालाऊं, ॾीओ या जोत, छॿर या गाह, कप, घी, सोपारी, बादामियूं, 7 लौंग, 7 फोटा, 7 पान जा पत्ता, गुल, फुल, नारेल, केवड़े जा पन ऐं सुको मेवो थोड़ो। पूॼा जी विधि। सावण महीने जे पहिरीं साए सूमर ते आरंभ कजे। लाचारी हालतुनि में जहिड़ो सूतक पातक या जनाने माहवारी हालत हुजे ॿिए या चौथे सूमर ते बि व्रत आरंभ करे सघिजे थो, पर तंहिंखां पोइ कंहिं बि हालत में इहो व्रत शुरू करे न सघिबो। व्रत जो आरंभ मथे लिखियल पूॼा लाइ सामग्री कठी करे ब्राह्मण जे घर या मंदिर में खणी वञिजे। पहिरियां ई ओम श्री गणेशाय नमः मंत्र 10 दफ़ा उच्चारण करे कंहिं ब्राह्मण या कन्या जे हथां फुटियूं मणाए सुट कटाए चइनि तंदुनि ऐं चइनि ॻंढियुनि वारो चौतारो सॻड़ो ठाहे ओम नमः शिवाय जो मंत्र पढ़ी सॻड़े खे धूप जो वास ॾिजे। सोपारीअ जे हेठां टामे जो पैसो रखी उन जो मथां सॻड़ो वेड़िजे। उन सॻड़े वारी सोपारी मंदिर में शंकर भॻवान जे अॻियां रखी अन्न जा कुझु दाणा रखी भॻवान खे यादि करे हेठी प्रार्थना करणी आहे। सदाशिव पार्वतीअ जा पति भक्तनि जी रक्षा कंदड़, शरण में आयलनि जूं सभु मनोकामनाऊं पूरियूं कंदड़, धन दौलत में वाधारो कंदड़ महादेव शिव शंकर, असां तोखे वार वार नमस्कार करियूं था। हथ जोड़े पोइ कथा शुरू करणी आहे। हथ में 4 दाणा चांवरनि जा पकड़ना आहिनि और उन खां पोइ कथा शुरू करणी आहे। अचो त कथा शुरू था कयूं। जॾहिं पांडवनि कौरवनि खां जुआ में सभु कुझु हाराए छॾियो ऐं जंगलनि में भटकी रहिया हुआ तॾहिं नारद मुनीअ खे दर्शन ॾिनो। युधिष्ठिर जे पुछण ते नारद मुनीअ चयो, अव्हां शंकर भॻवान जो मन वांछित नाले व्रत रखो त अव्हां जूं सभु मनोकामनाऊं पूरियूं थींदियूं। मां अव्हां खे उन जी कथा ॿुधायां थो। उन खां पोइ नारद मुनीअ हेठी तरह कथा शुरू कई। हिकु ॾींहुं कैलाश पर्वत ते भॻवान शंकर ऐं पार्वती चौपड़ रांदि खेॾी रहिया हुआ। 5 तत्वनि वारो पुतलो ठाहे उन में साह विझी हुन खे जज मुक़ररु कयाऊं। रांदि कंदे कंदे 6 रांदियूं भॻवान शंकर खटियूं, पर जीअं त लिकल नमूने जज साहब खे पार्वती माता तरफ़ां रिश्वत मिलियल हुई, इन करे माया जे अंध में अची हिन चयो त माता खटियो पिता हारायो। 6 दफ़े खां पोइ 7 दफ़े रांदि करण सां अंतर्यामी शंकर भॻवान जज जी माया 3 अख सां ग़ाइबु करे छॾी, जंहिं करे हिन जे अखियुनि अॻियां अंधकार जो पर्दो हटी वियो ऐं चयाईं, माता हमेशह पे हारायो ऐं पिता हमेशह पे खटियो। इन ते पार्वतीअ खे ॾाढी कावड़ लॻी ऐं पुट खे श्राप ॾिनाई त तूं हमेशह दुखी रहंदे, तुंहिंजे बदन ते हमेशह कोड़ जो मर्ज़ लॻो रहंदो, जंहिं मां रत ऐं रोग निकिरंदो रहंदो। तूं हमेशह असां खां विछड़ियल रहंदे, तोखे पंहिंजो को बि मिट माइट नज़र कोन ईंदो ऐं श्राप मिलण सां जीअं पार्वतीअ चयो तीअं थियो। पुतले में साह पियल माण्हू पाण खे बिल्कुलु अकेलो ॾिठो। हिन जे बदन खे कोड़ निकितल हो। जड़ जंगल में भिटकंदो रहियो। ईअं केतिरा ॾींहं गुज़री विया। केतिरनि ॾींहंनि गुज़रण जे करे पार्वतीअ खे अची पुट जी सिक लॻी। हिन पंहिंजे पतीअ खे दिलि जी ॻाल्हि ॿुधाई। शंकर भॻवान खेसि ॿुधायो त तुंहिंजो पुटु मृत्यु लोक में आहे। कॾहिं ईंदो सा मूंखे ख़बर न आहे। मुंहिंजो हिकु मन वांछित नाले हिकु व्रत आहे, उन जो तूं चङी तरह
पालन कंदीअ त तुंहिंजे मन जूं मुरादूं पूरियूं थींदे। बिना खाधे जे हिन व्रत खे धारण करे विर्त रखी ब्राह्मण खां पूॼा कराइजे ऐं कथा ॿुधिजे। कथा पूरी थियण खां पोइ विर्त छोड़े खाधो खाइजे। खाधो फ़क़ति सॼे ॾींहं में हिकु दफ़ो खाइणो आहे। अहिड़ी तरह हर हिकु सूमर ते विर्त रखिजे, उन जो पूॼन कजे, कथा ॿुधंदो अचिजे जेसिताईं कार्तिक महीने जी साई चौथ अचे। तॾहिं मुंहिंजो सिमरन करे धाम धूम सां मोकिलाई कजे। प्रसाद हिन रीति ठाहिजे: 1.25 सेर गुड़, 1.25 सेर घी ऐं 4.25 सेर कणिक जो अटो मिलाए वॾा 4 लॾूं ठाहिजनि या उन जी चूरी ठाहिजे। उन लॾुनि या चूरीअ खे पूरनि 6 हिसनि में विराइजे, जीअं सभु हिकु जेतिरा हुजनि। उन मां हिकिड़ो हिसो ब्राह्मण खे ॾिजे, हिकु हिसो गऊ माता खे ॾिजे, हिकु हिसो कंहिं जोगीअ खे ॾिजे। बाक़ी बचियल हिकु हिसे मां पाण बि खाइजे और मिटनि माइटनि में बि विराइजे। उन खां सवाइ ॿियो अनाज उन ॾींहुं न खाइणु घुरिजे। प्रसाद ग़रीब घटि न करे ऐं शाहूकार वधीक बि न करे। अहिड़ी तरह 4 साल पूरा कजनि त हर कंहिंजूं मनोकामनाऊं पूरियूं थींदियूं। मन वांछित व्रत जी महिमा: पार्वतीअ इहो व्रत रखियो ऐं इन जी चङी तरह पालन कयो त संदसि पुट जो कोढ़ लही वियो। हीउ हलंदो हलंदो अची शंकर भॻवान जे मंदर में पहुतो, जिते हिन जी भक्ति कयाईं। इन जी शक्तीअ सां ई जॾहिं अची कैलाश पर्वत ते पहुतो, पुट खे ॾिसी पार्वती ॾाढो ख़ुशि थी। पुट खां घणी ख़ुशीअ जो कारण पुछियो। पार्वतीअ खेसि मन वांछित व्रत जी महिमा ॿुधाई ऐं उन बि इहो व्रत रखणु चाहियो। माउ जे चवण ते हिन खेसि ॿुधायो त मां उज्जैन नगरीअ ते 3.5 ॾींहं राज करणु चाहियां थो, इन करे इहो व्रत रखणु थो चाहियां। हिन व्रत जो पालन कयो ऐं जॾहिं 4 साल पूरा थी विया त हिकु राति जो शंकर भॻवान पंहिंजे पुट खे उज्जैन नगरीअ में पहुचाए छॾियो। सुबुह जो जॾहिं ही उथियो त पाण खे उज्जैन नगरीअ में ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। इन वक़्तु उज्जैन नगरीअ जो महाराज पंहिंजी धीअ जो स्वयंवर रचाए रहियो हो। हीउ बि उते वञी बीठो। हाथीअ 3 दफ़ा शंकर भॻवान जे पुट जे गिछीअ में गुलनि जी माला विधी। इन करे हिन जी शादी महाराज जी कन्या सां थी। पर राति जो शंकर भॻवान जो पुटु पत्नीअ सां ॻाल्हाइण बदिरां वॾा वॾा टहिक ॾेई खिलणु लॻो। संदसि पत्नीअ खांसि खिलण जो कारण पुछियो। तॾहिं हिन चयो, मुंहिंजी तमन्ना हुई त मां उज्जैन नगरीअ ते 3.5 ॾींहं राज करियां, इन करे मां 3.5 ॾींहंनि खां पोइ हली वेंदुसि। मां शंकर भॻवान जो पुटु आहियां। पतीअ जा वचन ॿुधी संदसि पत्नी ॾाढो दुखी थी। चयाईं त मुंहिंजी मनोकामनाऊं कीअं पूरियूं थींदियूं। इन ते हिन खेसि मन वांछित व्रत जो विस्तार करे ॿुधायो। कुझु वक़्त बैदि पतीअ खे अंतर्ध्यान थियल ॾिठाई। इन व्रत जो पालन कयो त पींघे में खेसि हिकु सुहिणो बालक मिलियो, जंहिंखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी। राजकुमार ईअं पलिजी वॾो थियो। हिकु ॾींहुं किन छोकिरनि सां रांदि करे रहियो हो त किन छोकिरनि हिन खे छोरो कोठियो। हीउ सिधो माउ वटि आयो ऐं खांसि पुछियाईं, मुंहिंजो पीउ किथे आहे? माणसि खेसि ॿुधायो त तुंहिंजो पीउ देवलोक में आहे ऐं तूं मन वांछित व्रत रखण करे मूंखे मिलियो आहीं। इन राजकुमार बि इन व्रत जो पालन कयो, छो त हुन जी चाहना हुई त को राजा पाण ई पंहिंजी कन्या जी शादी मूंसां कराए। चंदी नगर जे महाराज खे राति जो शंकर भॻवान दर्शन ॾिनो ऐं चयो त सुबुह थियण सां पंहिंजी कन्या जो विवाह उज्जैन नगरीअ जे राजकुमार सां कराए, न त दर दर जो भिखारी बणिजी वेंदे। महाराज उथण सां पंहिंजी धीअ जी शादी उज्जैन जे राजकुमार सां कराई। वधीक वज़न जी चूरी करण जी बोगना: हिकु ॾींहुं राजकुमार शिकार ते निकितो, पर शिकार हथु कोन लॻुसि। इन करे हिन हिकु बाग़ में मंज़िल कराई। उहो बाग़ राजकुमार जो हो ऐं केतिरा ई ब्राह्मण उते मेवा पटण आया ऐं माली खेनि मना कई। उन ते हिननि राजकुमार खे चयो त अॼु कार्तिक महीने जी साई चौथ आहे ऐं सूमर आहे। अॼु मन वांछित व्रत जी मोकिलाणी करणी आहे, पर माली गुल ऐं मेवा कोन थो ॾे। राजकुमार इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो, छो त हिन पिणु इहो व्रत रखियो हो। अॼु खेसि छोड़णो हो, पर ख़ासि ॻाल्हि विसरी वई हुई। हिन घर ॾांहुं लॾुनि या चूरी ठाहिण लाइ सिपाही मोकिलिया, पर हिन जी राणीअ लॾुनि जी गाॾी भराए मोकिली। हिन ब्राह्मण जे चवण ते पूरो अंदाज़ कढी व्रत जी मोकिलाणी कई ऐं पोइ महल में आयो। राति जो निंड में शंकर भॻवान खेसि चयो त सुबुह जो उथण सां राणीअ खे देश निकाली ॾे।
सुबुह जो उथण सां राणीअ खे राजकुमार जी आज्ञा ॿुधाई वई। वज़ीर हिन खे पनाह ॾिनी पर गिरफ़्तार कयो वियो, जंहिं करे उतां हली वई। हिक वापारीअ दया करे हिन खे पाण वटि रहायो त खेसि वापार में ॾाढो नुक़सानु पहुतो। उतां बि नोंदिजी निकिती। हिक कुम्हार खेसि पाण वटि आजो ॾिनो त उन जा ठिकर जा ठाम भॼी पिया ऐं संदसि पुटु गॾु सूधो गुम थी वियो। इन करे उतां बि धिकाली वई। हिक बाग़ में पहुती त बर्फ़ पवणु लॻी, गुल ॿूटा नास थी विया, जंहिं करे मालीअ खेसि धिके करे ॿाहिरि कढियो। हाणे हिन आबगात करण थे चाहियो। जंहिं नदीअ में ॿुॾण थे वई सा नदी सुकी वई। जंगल में शींहं खेसि खाइण आयो त हिन वटि पहुचे ई पहुचे उते जो उते ॼमी वियो। हीअ हलंदे हलंदे अची साइला नाले पहाड़ ते पहुती, जिते शंकर भॻवान जो हिकु आलीशान मंदिर हो। हीअ उन मंदिर में गिड़ी आई ऐं दर बंदि करे वेही रही। मंदिर जो पुॼारी आयो ऐं दर खोलियो। पुॼारीअ हिन खे दुखी ॾिसी हिन खे धर्म जी धीअ कयो। हिक ॾींहुं पुॼारीअ वटि लॾूं चूड़ी अचण लॻा। लॾूं सभु वज़न जा हुआ। पुछण ते पुॼारीअ खेसि मन वांछित जी महिमा ॿुधाई। हाणे खेसि पंहिंजी ग़लती यादि आई। पुॼारीअ खां आज्ञा वठी हिन बि उन विर्त जो पालन कयो त होॾां उज्जैन जे राजकुमार खे निंड में शंकर भॻवानु दर्शन ॾेई चयो त सुबुह जो रथ ईंदो, जंहिं में 2 ढॻा हूंदा। उन्हीअ खे गाॾी अॻिड़ी ॿधल हूंदी। रथ हलाईंदड़ ॾिसण में कोन ईंदो। राणीअ खे वठी अचण लाइ 2 बुज़ुर्ग उन में विहारजो। उहो रथ पाणे उते उन्हनि बुज़ुर्गनि खे पहुचाईंदो जिते राणी आहे। उनखे आदर सत्कार सां वठी अचिजांइ। सुबुह जो बराबरि उहो रथ आयो। रथ खे सभु ॾिसी रहिया हुआ। हलाईंदड़ खेनि कोन पियो ॾिसण अचे। 2 बुज़ुर्ग उन में विहारिया विया। रथ उन्हनि खे उते पहुचायो जिते राणी हुई। धर्म जे पीउ खां मोकिलाए ॿिन्ही बुज़ुर्गनि सां हली वाट ते जिन मथां मुसीबतूं आयूं हुयूं उन्हनि मथां पाणीअ जा छंडा हयाईं त वरी साॻियास आसूदा थी विया। सुकल नदी वहण लॻी ऐं पथर थियल शींहं गजगोर करे जंगल ॾांहुं भॼी वियो। उन खां पोइ राजकुमार इज़त सां राणीअ खे वठी आयो ऐं चौधारी ख़ुशियूं थियण लॻियूं। उन ॾींहुं ढंढोरो ॾियारियो वियो त को बि घर में बाहि न ॿारे। सभु राज दरबार मां अची खाई वञनि। जेको बाहि ॿारींदो तंहिंखे फांसी ॾिनी वेंदी। उन वक़्तु हिकु ब्राह्मण आयो, जंहिं खेनि ॿुधायो त अॼु सूमरु आहे। सूमर जो ॾींहुं ॿुधी राणीअ खां शिरक निकिरी वियो। राजा ॾांहुं इहा ख़बर ॾियारे मोकिलियाईं ऐं खेनि न्यापो मोकिलियाईं त उहो माण्हू हथु करे मोकिलियो जंहिं कुझु बि न खाधो हुजे। सिपाही घाट तां हिकु ॿुढी स्त्रीअ खे वठी आया, जा उथण वेहण खां लाचार हुई। सदाशिव चई राणीअ उन मथां छंडो विधो त खेसि बदन में ताक़त अची वई। पोइ उन स्त्रीअ खां पूॼा कराए, पूॼा करे सभिनी शंकर भॻवान जी भक्ति कई ऐं भॼन ॻाया। आसमान मां विमान आयो ऐं मुक्ति पाताल ॿुढी स्त्रीअ खे उन में विहारे देवताऊं हर हर महादेव चवंदा विमान खे खणी विया। उज्जैन जो राजा राणी ॿारनि सां ख़ुशि गुज़ारींदा आख़िर महादेव जो ध्यानु धारींदे शिवलोक में वञी पहुता। बोलो नीलकंठेश्वर महादेव की जय। सूमर देवता जी कथा समाप्त थी। शिव शंकर शंभू। कथा जो महात्म ऐं फल। हीअ कथा जेको भॻवान शंकर जो मन वांछित नाले विर्त रखी सूमर ॾींहुं पाण पढ़ंदो या ॿुधंदो सो अंत समय में स्वर्ग जा सुख माणींदो, पर जीअरे बि संदसि अॻियां को दुख न ईंदो। इन जे घर में सदैव सुख संपत्ति ऐं लक्ष्मीअ जो वासो थींदो। मन खे शांती मिलंदी, तन तंदुरुस्त रहंदो ऐं मन जा सभु मतिलब घर वेठे पूरा थींदा। हिन मन वांछित विर्त छोड़ण वक़्तु इहो ज़रूरु ख़्यालु रखणु घुरिजे त लॾूं या चूरी पूरे वज़न जा हुअणु घुरिजनि। जेको वज़न मथे ॾिनल आहे, जेको घटि या वधि कंदो त भॻवान मथां सख़्तु नाराज़ थींदा आहिनि और तकलीफ़ूं भोॻींदो आहे। और इहा चूरी कीअं ठाहिजे, इन जो मां वीडियो पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां। उन जी लिंक जेका आहे डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे पूरे वज़न सां, त ज़रूरु चेक कजो। कथा पूरी थियण खां पोइ हथ में जेके 4 दाणा असांखे चांवरनि जा आहिनि उहे असां विझंदा शिवलिंग जे मथां और भॻवान खां भुल बख़्शाईंदासीं। अगरि पूजा विधीअ में असांखां काई बि भुल चुक थी हुजे त असांखे माफ़ु कजो। उन खां पोइ कबी आहे आरती। ओम जय शिव ओमकारा। इहा ई पूॼा
16 सूमर ऐं चौथ ॾींहुं बि कबी आहे। त मां तव्हांखे पहिरियों वीडियो में ॿुधायो सामग्री, ॿिए वीडियो में मां तव्हांखे ॿुधाई आहे पूॼा कीअं कजे, टे में कथा ऐं चौथे में मां तव्हांखे ॿुधाईंदसि प्रसाद कीअं ठाहिजे। त वीडियो ज़रूरु ॾिसिजो। सभिनी वीडियोस की लिंक मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी है, तो ज़रूर चेक करजो। अगर आपको मेरी वीडियो पसंद आई हो तो उसे लाइक करें, मेरे चैनल को सब्सक्राइब करें, इंस्टाग्राम पे ज़रूर फॉलो करें और मेरी वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें। और मेरा वीडियो देखने के लिए थैंक यू।